मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्ट। सुमा छुट्टो मूजिब सिंधी अदबी संगत शाख मटियारी तरफ़ां शाख जे ऑडिटर ऐं शाइर अयास चंड जी 24 सालगिरह जी तक़रीब मेन प्राइमरी स्कूल मटियारी में थी, जंहिंजी सदारत मटियारी शुगर मिल्स जे मैनेजर ऐं अहले इल्म सैयद जुनैद अकबर शाह कई, जॾहिं त महिमान ख़ासि तौरु सास ज़िले सिजावल जे राब्ता सेक्रेटरी मीर टगड़ ऐं मटियारी ज़िले जी राब्ता सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह हुआ। तक़रीब में सैयद जुनैद अकबर शाह, काज़ी मक़सूद अब्दुल रज़ाक मेमण, एम बचल मेमण, सैयद इमदाद अली शाह, सोहराब बाड़ी पंहिंजा वीचार वंडिया। तक़रीब में सुघड़ नज़ीर अहमद मेमण, मंज़ूर गुलाणी, मीर टगड़, हाजी सुहारो टगड़, नाचीज़ मेमण पंहिंजूं निकोर तख़लीक़ूं पेश कयूं ऐं अहमद जसकाणी ऐं मोहम्मद हसन मेमण कलाम ॻाए वाह वाह कराए छॾी। तक़रीब में अयास सिंधी जी सालगिरह जो केक काटियो वियो ऐं खेसि गुलनि जा हार, सिंधी टोपी, अजरकूं ओढाई वयूं। तक़रीब में मंज़ूर अली सूमरो, रफ़ीक अहमद भंबरो, फैज़ मोहम्मद मेमण, आसिफ जान सूमरो, असलम मेमण, मज़हर मेमण, यासिर अली, लियाकत अली चंड, हाफ़िज़ शहज़ाद भंबरो ऐं ॿियनि शिरकत कई।